कशे कान कमान में मियाँ बान मुँह में आई तू मता तुम जी तो के लगे हाने आप गुजारिश कनिस कामरेड मुश्ताक के तचे पन तकरीर पड़े शुरू नाम उन्हें साजे खलक्यो कुल जहान मौला हर इंसान शलशाद आबाद रखी आयल मान वारा मेहमान जिते भी आवाज पहुंचे थो जेको बुधे थो उनके अस्सलाम वालेकुम साथियों मुझे नाल मुश्ताक है आऊं 7वीं क्लास में पढ़ा तो आज मुझी तकरीर जो वाला है सिजी देवता जो एहराम सेवा कर समुद्र जी जित जर वहे थो जाल सै वहन सीर में माणक मोती लाल जे मासू जुड़े मार पूजारा पुर थी अमेरिका जे सभनी रियासतन में नजर ईंदड़ अच्छी चमड़ी वारा मानू बर्तानिया स्पेन फ्रांस ऐं ॿियनि मुल्कनि मां लॾे आया आहिनि अमेरिका इन्हनि जो माइटाणो मुल्क न आहे हिते असली बाशिंदा सांवरे रंग जा आहिनि जन खे रेड इंडियन चयो वञे थो रेड इंडियन जो हिकिड़ो आगाट्रो नस्ल माया नस्ल जे नाले सां मशहूर हो जंहिंजा केतिरा ई कबीला ॾखण अमेरिका जे खंड मैक्सिको मुल्क में रहंदा हुआ जन्म मशहूर थालटेक फितरी लकाउं जो पूजारी हो जंहिं करे हिन कबीले पूजा पाठ जा बजा में केतिरा ई मंदिर ऐं एहराम तमीर कराया हुआ जन्म सिज देवता जे नाले सां मंसूब ही एहराम घणे मान ऐं मर्तबे वारो लेखियो वेंदो हो उन्हीं कदीम एहराम जा आसार मैक्सिको जे सहेजा परगणी में अज भी मौजूद आहिनि पकियन सिरन सां तमीर कयल हिन एहराम जी ऊंचाई 216 फुट जरा तो उन जी वेकर 721 फुट ड्रैग 761 फुट आहे साथियों दिलचस्प अजूबे बाबत मालूमात के खत्म करे एक शाह जो बैत पढ़ी पंजी जाए वठां थो अछड़ा अमीक जा गडिया गुआसन झुरियूं झागी आया कारू भार कुनन समुंड सूजे जन आने अमल